स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। भजो वामन के अवतार नारायण, लिए दान तीन पग नारायण। भजो वामन के अवतार नारायण, लिए दान तीन पग नारायण। बलि के सिर पग रखे नारायण, दशा पाताल में बलि नारायण। बलि के सिर पग रखे नारायण, दशा पाताल में बलि नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। जय जय नारायण नारायण नारायण। स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साध संगत, जय जय नारायण नारायण नारायण। इन धुन इन उस्ततीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। कमला हिकु सुठी ॻाल्हि चई अथई, सुठो अर्थ कढियो अथई। चई जेका तव्हां शुरूअ में नारायण नारायण जी धुनी लॻाईंदा आहियो, इहा इन लाइ लॻाईंदा आहियो ताकी माण्हू एकाग्र थिए। सत्संग ॿुधण खां पहिरीं इहो हुनखे आमंत्रण हूंदो आहे, इहो निमंत्रण हूंदो आहे, इहा पूर्व भूमिका आहे सत्संग ॿुधण खां पहिरीं जी, कि माण्हू रेडी थिए। सत्संग शुरू थियण वारो आहे। ये पूर्व भूमिका आहे एकाग्र थियण लाइ, संसार जूं ॻाल्हियूं छॾे हितां लिंक जोड़ण लाइ, हू वारियूं ॻाल्हियूं भुलाए करे ख़ाली थियण जे लाइ हीअ धुनी थींदी आहे। त नारद भक्ति सूत्र ते पाण सिंधीअ में सत्संग करे रहिया आहियूं। देवर्षि नारद विरचित ही भक्ति सूत्र आहिनि। 84 सूत्र कुल।
अॼु असां कांव नंबर 54 नंबर ॿुधंदासीं कि भक्ति छा आहे। नारद चयो भक्ति या परम प्रेम रूपा अमृत स्वरूपा। शुरूअ में परिचय ॾिनो अथई। भक्ति प्रेम रूपा है। मन प्रेम प्रेम हर सूत्र में लिखल आहे। परम प्रेम जो अर्थ आहे कि जेको प्रेम उस ताईं पहुचे भी, जैसा प्रेम कयूं था ऐं उहो भी असां सां प्रेम करे, इनके परम प्रेम चइबो आहे। ॿिन्हिनि तरफ़ां प्रेम, भगत ऐं भगवान जो प्रेम, इहो परम प्रेम आहे। तो नई व्याख्या में कल असां ॿुधोसीं कुझु कि प्रेम छा सां ढकिजी वेंदो आहे, लिकी वेंदो आहे, दॿिजी वेंदो आहे। इहो जॾहिं थी वञे, उहे अवगुण जेके कल ॿुधासीं उहे नाश थी वञनि, त हिकु प्रश्न पैदा थींदो कि पोइ प्रेम में पोइ बचो छा बाक़ी। तो उहो ई देवर्षि नारद ॿुधाए थो कि वास्तविक प्रेम जेको थींदो आहे, वो 54 नंबर श्लोक में अचे थी व्याख्या। वो परम प्रेम, परमात्मा सां प्रेम कहिड़ो थींदो आहे। गुण रहितम, कामना रहितम, प्रतिक्षण वर्धमानम, विच्छिन्नम, सूक्ष्मतरम अनुभव रूपम। गुण रहितम, परम प्रेम गुण रहित थींदो आहे। गुण ॾिसी करे न। अगर कंहिंमें तव्हां गुण ॾिसी करे प्रेम कयो, त जंहिं ॾींहुं गुण नष्ट थी वेंदा उन ॾींहुं प्रेम भी नष्ट थी वेंदो। तव्हां कंहिंजो वैभव ॾिसी करे प्रेम कयव, जलेबियुनि जी मिसाल था खणो, पंथनि जी। पंथनि जो जेके माण्हू जुड़ियल आहिनि पंथनि सां, उहे प्रेम ॾाढो ॾेखारींदा आहिनि। पर इहो प्रेम कहिड़ो आहे? गुण वारो प्रेम आहे। गुण ॾिसी करे कि इतनी भीड़ आती है, इतना वैभव है, इतनी संपत्ति है, और इतना तेज है और इतनी पहुँच है, इहो ॾिसी करे प्रेम। त वास्तविक प्रेम इहो कान्हे। वास्तविक प्रेम गुण रहित हूंदो आहे। गुणनि खे ॾिसी करे न। भीड़, धन, यश, बल, इहो ॾिसी करे न। ऐं मोरारी बापू हिकु ॻाल्हि चई, ऐं मां भी तव्हांखे चवां कि तव्हांजो गुरु कोई भी हुजे, ऐं सॼे समाज खे थो चवां, तव्हांजो गुरु कोई भी हुजे, कृपया उन गुरुअ जी एॾी वॾाई करे न ॿुधाईंदा कयो, कुझु ज़्यादा ई, कि वो सर्वज्ञ आहे, वो त्रिकालदर्शी आहे। थोड़ो कंट्रोल कयो, छो त देर कोन लॻंदी आहे बयान मटिजण में। सुभाणे तव्हांजी धारणा मटिजी वञे त पोइ छा चवंदा। जॾहिं देवर्षि नारद आयो हिमाचल प्रदेश में, हिमालय ऐं मैना, पार्वतीअ खे सॾु करे देवर्षिअ खां आशीर्वाद था वठनि, ऐं नारद खे चवनि था, हे नारद, तुम सर्वज्ञ, त्रिकालदर्शी, सर्वत्र गति, तारीफ़ था कंस कि असांजी न्याणीअ जो हथ ॾिसी करे ॿुधायो हिन जे भाग में छा आहे। तव्हां त्रिकालदर्शी आहियो, तव्हां सर्वज्ञ आहियो, तव्हांजी हर हंधि गति आहे, सर्वत्र गति तुम्हार।
उन ई देवर्षि नारद जॾहिं सच ॻाल्हायो कि हिन खे अहिड़ो अहिड़ो घोटु मिलंदो, नगन अमंगल वेश, ऐं नारद हलियो वियो त उहे ई नारद जी बुराई करणु लॻा, ख़ासि कर मैना, कि हिन खे कुझु ख़बर कान्हे। मां त चवें थी तूं पंहिंजे हिसाब घोट खे थी चए, तूं पंहिंजे हिसाब सां घर ॻोल्हि पार्वतीअ लाइ, हिन जे चवण ते न हल। हिन 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 चरे खे कहिड़ी ख़बर आहे, ॿुधायो। जंहिंखे पहिरीं छा पिया चवनि, सर्वज्ञ, त्रिकालदर्शी, सर्वत्र गति, त तकड़ में कंहिंजी तारीफ़ न कंदा कयो। मुरारी बापू चवंदो आहे, गुरु सर्वज्ञ हूंदो ई कान्हे, केॾो बि माई का लाल छो न हुजे, कोई सर्वज्ञ कोन हूंदो आहे। पोल खोले छॾियईं सभिनीनि जी, खुली वई पोल। जंहिंखे तव्हां चवंदा आहियो न सर्वज्ञ, मेरा गुरु, जानी जानन हार, घटि घटि वासी, इहो सभु कूड़ अथव। उहो हिकिड़ो ई आहे केवल। गुरु सर्वज्ञ न हुजे, गुरु स्वज्ञ हुजे त काफ़ी आहे। स्वज्ञ माना जंहिंखे पंहिंजे स्व जो पतो हुजे, जे पंहिंजो पाण खे सुञाणे वरितो हुजे, एतिरी उन जी सीमा आहे। उहो केवल स्वज्ञ थी सघे थो, पंहिंजो पाण खे जंहिं सुञातो हुजे। सर्वज्ञ न, उहो केवल भॻवानु आहे सर्वज्ञ। पर जेके गुण ॻाईंदियूं आहिनि, हिकु ॻाल्हि प्रश्न पुछांव, ही जेके पंथ आहिनि, नाला खणा या न खणा तव्हां सम्झी विया न, कि सनातन हिंदू सनातन धर्म खां विपरीत जेके सत्संग आहिनि, उहे पंथ आहिनि सभु। वेदनि शास्त्रनि खे छॾे पंहिंजो जेके एजेंडो हलाइनि पिया था, भीड़ गॾु पिया था कनि, उहे सभु पंथ आहिनि। इन्हनि में तव्हां हिकु ॻाल्हि ॾिसंदा, जेके बि माण्हू जुड़ियल आहिनि, उहे पंहिंजे पंहिंजे पंथ जे गुरूअ जी तारीफ़ ॾाढी कंदा अथव। एतिरी कॾहिं के ॿाहि जी कोन थी, कंहिं संत जी, ऋषि मुनीअ जी कोन थी। हेॾा सप्त ऋषि थी विया, उन्हनि जी कोन थी, राम जी कोन थी, कृष्ण जी एतिरी कोन थी। हिननि जी एॾी असांखे मिलंदा रहंदा आहिनि। का चवंदी, मेरे को दर्शन करा दिया मेरे गुरु ने, अब मैं हरि को तजूं गुरु ना तजूं। मूंखे ॾेखारे छॾियो अथई, त सिर्फ़ु तोखे ॾेखारियईं, या तो जहिड़ियूं 50 खनि ॿिए बि आहिनि। 50 जूं 50 अगरि हिकु गुरूअ वटि जुड़ियल आहिनि, पंथ वटि, त 50 जूं 50 चवंदव असांखे हृदय में ॾेखारे छॾियईं हुन, अलाए छा छा प्रकाश ॾेखारे छॾियईं। त सभिनि खे माना कूड़ पिए थियूं ॻाल्हाइनि। तव्हां कॾहिं सोचियो अथव इन्हनि हमेशह तारीफ़ ई तारीफ़ कई आहे पंहिंजे पंथ जे गुरूअ जी, कॾहिं निंदा छो न कई? जबकि हींअर मां चयो कि जेको तारीफ़ कंदो आहे गुण ॾिसी करे पंहिंजे प्रेमीअ जी या गुरूअ जी, उहो वक़्तु अचण ते बुराई बि करे सघे थो। हिननि जे वाता मूं कॾहिं कोन पंहिंजे इन्हनि जे गुरूअ जी, इन्हनि जे वाता कॾहिं कोन बुराई ॿुधी। त इहा गड़बड़ छा थी? ख़ैर ख़ुदि तव्हां अधु तव्हांजो अधु जवाबु सही आहे। तव्हांजा जवाब सही सही आहिनि, पर असली अखर मूंखे जेको ॿुधणो आहे, उहो वाक्य मूंखे इहो चवणो आहे कि इन्हनि कॾहिं बि इन्हनि पंथनि जी मायुनि जिन चयो मूंखे प्रकाश ॾेखारे छॾियो अथई, उहो त साक्षात भॻवानु आहे मुंहिंजो गुरू। इन्हनि जेको चयो आहे, इन्हनि कॾहिं बि पंहिंजे गुरूअ जी सची तारीफ़ कई कान्हे, इन करे कॾहिं बुराई बि कोन कई आहे। तव्हां मुंहिंजी अगरि सची तारीफ़ कंदा त बुराई बि ज़रूरु कंदा वक़्तु अचण ते, छो त सची पिया था कयो न, चाहे तारीफ़ चाहे बुराई।
इहो अथव रहस्य त कंहिं बि पंथ जे कंहिं बि जलेबियुनि जे वाता सिर्फ़ु तारीफ़ ई तारीफ़ ॿुधंदा पंहिंजे गुरूअ जी, कॾहिं बुराई न ॿुधंदा। छो? हाणे ॿुधायो छो? छो त उन्हनि कॾहिं तारीफ़ कई ई कोन्हे। जंहिंखे तव्हां तारीफ़ सम्झंदा आहियो उहा तारीफ़ कान्हे, हू दरअसल पंहिंजी तारीफ़ करणु चाहींदियूं आहिनि कि मां जिते वेंदी आहियां उहो हीअं आहे, उहो हीअ आहे, उहो हे आहे, उहो हो आहे, पता नहीं क्या क्या आहे वो, छो उते मां वेंदी आहियां। हिन हमेशह पंहिंजी तारीफ़ कई आहे। इहो सम्झिजो हुनजे चवण जो उद्देश्य। हा, हीअ सभु जवाबु हिकिड़ो ई अथव। ऐं कॾहिं इन्हनि जी बुराई कोन कंदव। कोई पंहिंजी बुराई कंदो आहे छा? पंहिंजी त तारीफ़ ई थींदी आहे। अॻे हूंदो हो आत्मश्लाघा, पंहिंजी तारीफ़ ख़ुदि करणु, पर हाणे ज़मानो ओहिड़ो कान्हे, पंहिंजी तारीफ़ करण जो ज़मानो कान्हे। त हीउ नओं तरीक़ो ॻोल्हियो वियो आहे। हुन भैंसा खे ठाहीसि माध्यम गुरूअ खे, ऐं तारीफ़ पंहिंजी ई कर कि मां उते जुड़ियल आहियां जिते सभु कुझु आहे, ऐं तूं उते जुड़ियल कोन आहीं। इनडायरेक्टली छा पे थियूं कनि? ॿियनि खे नीचो ऐं पाण खे ऊचो पे थियूं साबित कनि, माध्यम पे थियूं ठाहिनि हुन वीचारे खे। पर असां जहिड़ा सम्झंदा हुआसीं कि हू ॾाढो सच में महान आहे हिन जो गुरू, जो तारीफ़नि जा पुल वञे थी ॿधंदी। ऐं कोई हुनखे चएसि न कि मां बि हुन जी चेली आहियां, मां बि उतां ई नामदान वरितो आहे, पोइ कंदी तारीफ़? कोन कंदी न, चुप थी वेंदी। चवंदसि फिर तो रहने देना यार, बहने हैं ना दोनों अपन, गुरु भाई ने, गुरु भाई होते हैं वो जेंट्स, अपन गुरु भाई ने, अब चुप हो जाना, मैं भी चुप तू भी चुप, किसको बताएं अब। ये चालाकियूं मां ॾिठियूं आहिनि, खोजबीन कई आहे, शोध कयो आहे। तव्हां त न कंदा आहियो ईअं चालाकी। पाण खे हाईलाइट करण जे लाइ मूंखे ठाहियो बलियो बकरो। तव्हां पाण चई ॾींदा आहियो कि अरे अब क्या करें, तव्हां ॿुधायो पिया न केरु आहे उहा। ॿुधायो पई आंटी कि हिकिड़ी ईंदी हिते आहे, पर तारीफ़ ॿिए हुनजी कंदी आहे। मूंखे ख़ुशी थी, मुझे अच्छा लगता है। छो त घटि में घटि हू हरकत त नथा कनि जेका नीच हरकत आहे। अहिड़ो माण्हू नीच किरी चुको आहे कि छा पियो थो ॻाल्हाए, उद्देश्य छा पियो थो रखे, इन सां हिनखे कहिड़ी तारीफ़ मिली वेंदी। थोरी इहा ई बसि मिलंदी कि हीअ बि भाई उते जुड़ियल आहे, हल बसि एतिरो ई मिलणो आहे न हुनखे। त हुन चकर में धर्म, राष्ट्र, नीति, न्याय सभु पे थी दाव ते लॻाए। मेरे को दिखा दिया है, क्या दिखाया है? त इन करे हिन संसार खे सम्झण जे लाइ हिकु ॿी ॿुधी खपे असांखे, जेका भीतर वञी ॻोल्हे अचे कि हिननि जे परदे जे पुठियां छा पियो थो थिए। पर परमात्मा खे सम्झण लाइ कोई ॿुधी तर्क न खपे, हृदय खपे। उन परमात्मा सां प्रेम गुण ॾिसी करे न कि मेरी झोली भर दी, मेरे काम पूरे उसने कर दिए, वो ऐसा है वैसा है। ये चवंदियूं आहिनि हमारे भगवान जी के पास ये है, वहाँ ये भी आते हैं, वो भी आते हैं। त उहे न अचनि त ख़तमु प्रेम। गुण ॾिसी करे प्रेम न, नारद थो चए गुण रहितम। पर इन जो अर्थ हाणे इहो बि न कजो कि जंहिंमें दुर्गुण हुजनि उन सां प्रेम कयूं। इहो अर्थ त न कढंदा न कि भाई नारद चयो कि जंहिंमें गुण ॾिसी प्रेम न कयो त मां हिकिड़े सटोड़ीअ सां प्यारु कयो आहे, जुआरीअ सां। नारद चयो आहे गुण वारे सां प्यारु न कयो। एतिरो त विवेक अथव न, हाणे छा प्यारु कंदा। पर एतिरी सम्झ त सूत्र सम्झी त सघो था न, हिन जो इहो अर्थ त कान्हे। हिन जो अर्थ आहे गुण रहितम, न गुण न दुर्गुण न सदगुण ऐं गुणातीत सम्झो। हलो
न रजोगुण न तमोगुण न सत्वगुण, गुण रहितम। परमात्मा सां प्रेम, हाणे गुण न हुजे त उन सां प्रेम जेको हूंदो उहो कहिड़ो हूंदो? इहो उहो ई प्रेम आहे जेको सिर्फ़ु अनुभव में ईंदो आहे। जब तक न देखूं तुझे सूरज ना निकले, जब तक न देखूं तुझे सूरज ना निकले, जुल्फों के साए साए महताब उभरे, मेरे दिल में तू ही तू है, तू ही रोशनी है, तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार तू ही चाहत तू ही बंदगी है, तू। छोड़ के दुनिया तुझको अपना बना लूं, छोड़ के दुनिया तुझको अपना बना लूं, सबसे छुपा के तुझको दिल में बसा लूं, तू ही दिल का होश साथी, तू ही बेखुदी है, तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार तू ही चाहत तू ही बंदगी है, तू। जब तक न देखूं तुझे सूरज ना निकले, जब तक न देखूं तुझे जुल्फों के साए साए महताब उभरे, मेरे दिल में तू ही तू है, तू ही रोशनी है, तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है, तू ही प्यार तू ही चाहत तू ही बंदगी है, तू मेरी जिंदगी है। हिंदीअ में जॾहिं बि मां हिंदीअ में ॻायां न
त टोन तव्हांखे सिंधीअ में ई मिलंदो ऐं उहो मिलणु खपे। अगर कोई चए न कि नहीं अभी हिंदी जैसा टोन नहीं आ रहा, तो मैं उनखे चवंदुमि वो यूट्यूब ते वञी ॿुध। जंहिंखे पंहिंजी मातृभाषा सां प्यार न आहे वो यूट्यूब ते वञी ॿुधे, मिलंदसि कुझु कोन। ऐं ही जेको सिंधी टोन वारो आहे न, इन में तव्हांखे लॻंदो कि यार हिंदीअ वारा त रोज़ पिया ॿुधूं, अॼु पंहिंजी भाषा वारी टोन वारी मिठास पे थी अचे। इहो अथव प्रेम, इहो अथव हृदय जी ॻाल्हि। दिमाग़ लॻाईंदा त ग़लतियूं निकिरंदव, हृदय दिलि लॻाईंदा त मज़ो ईंदव। त अॻिते कॾहिं बि हिंदी गानो अचे। ऐं ॿी ॻाल्हि, अगरि कॾहिं तव्हांखे ईअं लॻे कि हीउ चवंदो आहे कि जलेबियुनि सिंधी छॾे हिंदीअ में सत्संग शुरू कयो त पाण हिंदी भॼन ॻाए छो थो, त सम्झ जी कमी आहे तव्हां में। हिंदी असांजी राष्ट्र भाषा आहे, पर सिंधी मातृभाषा आहे। सत्संग कंदासीं सिंधीअ में कंदासीं। हिंदी गानो ज़रूरु ॻाईंदा आहियूं, पर सिंधीअ में ॻाईंदा आहियूं, सिंधी टोन में ॻाल्हाईंदा सिंधीअ में आहियूं। पोइ विच में हिंदी अची वञे पोइ उहा ॿी ॻाल्हि आहे। असांजे देश जी पंहिंजी राष्ट्र भाषा आहे। पोइ तव्हां चवंदा पोइ जलेबियूं त ईअं कंदियूं आहिनि, जलेबियूं शुरूअ खां ई हिंदी ॻाल्हाइणु शुरू कंदियूं आहिनि, पोइ विच विच में सिंधी ॿ टे ॻाल्हियूं चई छॾींदियूं आहिनि। ऐं उन्हनि जी हिंदी बि सिंधी ई हूंदी आहे, कोई हिंदीअ में थोरी हूंदी आहे उन्हनि जी। ऐं ॿुधण वारियूं वरी कहिड़ियूं हू आहिनि अंग्रेजाणियूं, उहे बि त सिंधियाणियूं आहिनि पकियूं। घर में त सिंधी ॻाल्हाईंदियूं आहिनि। चंडा मुआ रांबूटा पाए छॾीसि छोरीअ खे घर में ईअं। ऐं उते दीदी हमारा अनुभव जो है ना वो ऐसा हुआ है 4 दिनों में, रेखा को भी हुआ है कि हमें समझ हम कृतार्थ हो गए और वो तो कृत घिन निकली। उते हिंदी त असां विरोध कयो आहे, निंदा कई आहे, विवेचना कई आहे इन नाटक जी। कोई हिंदी सिंधीअ जी ॻाल्हि कान कई आहे। त गुण रहितम, गुण ॾिसी करे प्रेम अगरि कंदा हुजो त हाणे छॾे ॾियो। हाणे सत्संग में अचो गुण रहितम, हाणे तव्हांखे वधीक गुण नज़र कोन ईंदव। असां हुन ट्रैक ते पिया था हलूं हाणे धीरे धीरे। पोइ तव्हांखे ॿाहिरियों शो शेप नज़र अचण वारो कान्हे हाणे, पर तव्हांखे दिव्यता नज़र ईंदी। अनुभव करे सघो त तव्हां अगरि हृदय खोलियो पंहिंजो त तव्हांखे कुझु महसूसु थींदो। ॿियो कुझु ॿुधाइण जहिड़ी शइ कान्हे उहा। त गुण रहितम, परमात्मा सां प्रेम कजो गुण ॾिसी करे न। हालांकि असां ॻाईंदा आहियूं कर कृपा तेरे गुण गावां, उहे गुण जेके ॻाइण वारा आहिनि उहे हू वारा कान्हनि, सांसारिक गुण कान्हनि। कुझु वैभव ॾिसी करे या सुठियूं ॻाल्हियूं ॾिसी करे प्रेम न। इहो प्रेम जलेबियुनि त कॾहिं कयो ई कोन हूंदो। गुण रहितम प्रेम, पोइ बाक़ी वञी छो थी, चई त ॾींदव हाँ हाँ हम भी गुण रहितम प्रेम करते हैं। हुन चवण में कहिड़ा था पैसा लॻनि, पर कोन था करे सघनि। पोइ तो पंहिंजो सनातन धर्म छो छॾे ॾिनो। गुण रहितम ई करिणो वई त पंहिंजे घर में वेही घट में वञी उन परमात्मा सां कर न प्रेम। गुण छॾे करे ई प्रेम करिणो अथई। त गुण रहितम जो प्रेम आहे कि गुणीअ सां प्रेम कयो, गुणनि सां न। ऐं इन जो इहो अर्थ बि न सम्झिजो कि अगरि तव्हां गुण ॾिसी करे प्रेम कयो अथव त तव्हां प्रेम कयो ई न अथव। इहो बि अर्थ कान्हे इन जो। पर इन जो इहो अर्थ आहे कि तव्हां गुण ॾिसी करे कंहिंसां प्रेम कयव, पर सुभाणे गुण निकिरी वियो, तॾहिं बि तव्हां उनखे न छॾियव त तव्हांजो प्रेम सही आहे। इहा ॻाल्हि आहे।
शुरू में तो गुण ॾिसी करे ही प्रेम थींदो आहे, पर पोइ गुण न रहियो त बि तव्हांजो प्रेम रहे त सम्झिजो हाणे आत्मा सां पिया था प्रेम कयो तव्हां, हृदय सां। त परमात्मा सां प्रेम ईअं थींदो आहे कि कुझु नज़र बि नथो अचे कि आहे या कान्हे, ॿुधे बि थो या नथो ॿुधे, पर अनुभव थी वियो आहे, उन सां ई प्रेम आहे। सुख ॾे चाहे दुख ॾे, उन सां प्रेम थी वियो आहे। गुण ॾिसी करे प्रेम कंदा न, फासी वेंदा। रस्सी जीअं ॿधी छॾींदो आहे न कोई, ईअं ॿधिजी वेंदा। तव्हां पुछो पिया न कि पोइ जलेबियूं अगरि मायूं आहिनि, स्त्रियूं आहिनि, त स्त्रियूं थी करे उहे जलेबियूं ठही कीअं वयूं? उन्हनि खे रस्सी ॿधी वई। ही गुणनि जी रस्सी, रस्सीअ संस्कृत में गुण रस्सीअ खे बि चइबो आहे। कॾहिं पढ़जो, रस्सीअ जो हिकु नालो आहे गुण। तो गुणन की रस्सी बधी वही इन्हनि खे कि हमारे पास ये है, वह रस्सी ॾिसण कान ईंदी आहे। पंहिंजा गुण ॿुधाइण शुरू कया इन्हनि पंथनि, हमारे पास ये है, ये भी है, वो भी है, और तुम्हें देना कुछ नहीं है। हुन माईअ खे लॻो कि मिले तो, पर मिले कान तो, रस्सी पे थी ॿधिजे। उहो पर रस्सी खुलंदी ॾाढी मुश्किल आहे। उहा तॾहिं खुलंदी जॾहिं हिन हीअ कामना मुक्त थी वेंदी। गुण रस्सीअ जो कमु कंदा आहिनि, ॿधण जो कमु कंदा आहिनि। करे ॾिसो कॾहिं प्रेम गुण रहितम कि मूंखे कुछ खपे ही कान हुन मां। कोई चयो हमारे सत्संग में बहुत भीड़ है, त तव्हांखे भीड़ में इंट्रस्ट आहे छा? हींअर कंहिंखे ही कोन्हे इंट्रस्ट कोरोना में, हींअर कंहिंखे दिलचस्पी कान्हे भीड़ में। पोइ उन्हनि वीचारनि जी सोचो दिलि ते छा बीतजंदी हूंदी जिन जीवन ॾेई छॾियो भीड़ खे। भीड़ ॾिसी ॾिसी जेके चरिया थिया, त हाणे वञ न भीड़ में, न हाणे कोरोना आहे त तो 40 साल ईअं ई विञाए छॾिया, माना हाणे डिस्टेंस में ई रहणो आहे, त तुंहिंजो फार्मूलो त फेल थी वियो। कोई तव्हांखे चए हमारे सत्संग में भीड़ आती है, तव्हांखे इंट्रस्ट कान्हे न भीड़ में, त तव्हां चइजोसि में क्या आके करूँगी, भीड़ है तो। हू ॿियो पासो फिटी करे ॿी रस्सी, ॿियो फंदो कि हमारे यहाँ सिस्टम अच्छा है, न पैसा न सेसा। त तव्हांजो हिन में दिलचस्पी आहे या? चइजोसि मां छा कंदसि न पैसा न सेसा खे। जिन जी दिलचस्पी हुजे उहो वञे, ऐं वञे त वञी फासे। त मां तरीक़ो थो ॿुधायांव गुण रहित प्रेम जो। जॾहिं हिकु हिकु शइ ॿुधाईंदी वञे, गुण ॿुधाईंदी वञे, ऐं तव्हां हुनखे इनकार कंदा वञो, पोइ लास्ट में जेको बचे ऐं हूअ ईमानदारी सां स्वीकार करे कि पोइ त बाक़ी असां वटि कुझु कान्हे, पोइ तव्हां चइजोसि पोइ त मां ईंदसि। इन खे चइबो अथव गुण रहित प्रेम। तूं स्वीकार थी करी हाणे पहिरियों दफ़ो कि असां वटि कुझु बि कोन्हे, त पोइ हाणे मां ईंदसि, छो त गुण रहितम प्रेम ईअं ई थींदो आहे। कुझु ॾिसी करे न, कुझु न आहे त मां ईंदसि। हिकु राजा यज्ञ कयो, भगवान यज्ञ कयो, विष्णु भगवान। भोपाल जा संत साईं मोहनदास जी आहिनि, इहा कथा ॿुधाईंदा आहिनि। त विष्णु भगवान यज्ञ कयो त सॼो ॾींहुं भंडारो हलियो, माण्हू अचनि खाई वञनि, खाईंदा वञनि। शाम थी 4 थी विया, सॼो भंडारो ख़तमु थी वियो, भॻवानु थकिजी करे वेही रहियो, कल भाई पूरो थियो यज्ञ। एतिरे में हिकिड़ो साधु आयो, फ़क़ीर।
उन चई मां हाणे आयो आहियां, मूंखे रोटी खारायो। पहिरेदारनि ॾिठो, सेवादारनि, भंडारो त सभु ख़तमु थी करे, धोपिजी बि विया बासण, सभु ख़तमु आहे। भॻवान खे चइनि साईं हिकिड़ो साधू हाणे आयो आहे, चए थो भोॼन, त भॻवान चई हुजे त ॾियोसि, त चवनि सां कुझु कोन्हे हाणे। त भॻवान चईसि, पोइ चईसि लेट आयो ऐं कोन्हे ख़तमु थी वियो भोॼन। साधूअ खे चइनि भोॼन ख़तमु थी वियो। त साधूअ चई हिकु दफ़ो भॻवान खां वरी पुछोसि मुंहिंजे लाइ कुझु आहे या कान्हे। हू आया, भॻवान खे चइनि साईं फाइनल थो पुछे, माना मुंहिंजे लाइ कुझु कोन्हे न। त भॻवानु थकियल हो, चई हा चओसि कोन्हे, तुंहिंजे लाइ कुझु कोन अथई। साधूअ जी खे अची चवनि था कि भॻवानु चयो अथई तुंहिंजे लाइ कुझु कोन अथई। त उहो साधू नचणु लॻो, चई बसि मां इहो ई पियो ॿुधणु चाहियां। मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे, 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 मुंहिंजे लाइ सुख बि कोन्हे, मुंहिंजे लाइ दुख बि कोन्हे, मुंहिंजे लाइ स्वर्ग बि कोन्हे, मुंहिंजे लाइ नरक बि कोन्हे, मुंहिंजे लाइ धर्म बि कोन्हे, मुंहिंजे लाइ अधर्म बि कोन्हे, मुंहिंजे लाइ मोक्ष बि कोन्हे, मुंहिंजे लाइ मोक्ष बंधन बि कोन्हे, मुंहिंजे लाइ पाप बि कोन्हे, मुंहिंजे लाइ पुण्य बि कोन्हे, मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे, मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे, मुंहिंजे लाइ कुझु बि कोन्हे। सभिनी वञी भॻवान खे ॿुधायो, चए थो भॻवान मुंहिंजे लाइ चई छॾियो आहे कि मुंहिंजे लाइ हाणे कुझु बि कोन्हे। त भॻवानु उथियो, चई अरे रे रोकियोसि हुनखे, हीअ त महांगो सौदो पइजी वियो। त जिते कोई चए न ही बि अथई, हे बि अथई, हे बि अथई, चइजोसि मुंहिंजे कम जो इहो कान्हे। ऐं कोई चएव न असां वटि कुझु बि कोन अथई, उते सम्झिजो कुझु आहे। शून्य में सभु कुझु आहे। जिते कुझु बि कान्हे सांसारिक, उते या प्रेम, गुण रहितम प्रेम। त अहिड़ो प्रेम करे ॾिसो, हिते ई अची करे दरबार में अची, गुण नज़र न अचे, अवगुण बि नज़र न अचे, कुझु बि न, ख़राब बि नज़र न अचे, सुठो बि नज़र न अचे। तव्हां चवंदा पोइ बाक़ी छा थींदो, कुझु बि न थींदो, तो छो अचूं, तो किसने, हमने क्या कार्ड भेजा था क्या आपको, छो था अचो। हेॾा साल थी विया, अगरि तव्हां अञा न सम्झायो कि छो अचिणो आहे, त पोइ सच में कुझु बि कोन्हे, न अचो। ॾाढा इन खां पोइ बि हिकु समस्या उत्पन्न थी सघे थी कि हा हिते कुझु बि कोन्हे, मां तब जुड़ियल आहियां सत्संग सां, कोई गुण नज़र कोन ईंदो आहे मूंखे, कुझु विशेषता बि नज़र न ईंदी आहे, तब मां ईंदी आहियां, त शायदि कान का कामना वरी हूंदव। त देवर्षि नारद ॿी ॻाल्हि चए थो, कामना रहितम, छॾींदव कोन नारद, तव्हां केॾी बि चालाकी कयो, पोइ हितां बि पकड़ींदव, हितां बि पकड़ींदव, जेसि ताईं तव्हां सच में इहे छॾे नथा अचो सभु कुझु। कामना रहितम, परमात्मा सां सचो प्रेम कामना रहित थींदो आहे। हलो, कोई इच्छा पूरी न, कोई कामना न रखो, का कामना हुजण बि न खपे। गुण रहितम, कामना रहितम, काई कामना, हिकु ई कामना बसि, कि मुंहिंजो भॻवान सां प्रेम वधंदो रहे, बसि। जॾहिं भरत वञे पियो राम सां मिलण, त भरत घुरियो हो त्रिवेणी संगम में, तीर्थराज प्रयाग खां, गंगा माता खां,
धर्म न अर्थ न काम गति, गति न चहु निर्वाण, जन्म जन्म रति राम पद, यह वरदान न आन। भरत चए थो, हे माता मुंहिंजे मथां कृपा कर कि भगवान राम वियो आहे जॾहिं बनवास, त उनखे इहो चयो वियो कि भरत गद्दीअ ते वेहंदो त उहो मूंखे ॾाढो ग़लति सम्झंदो ई हूंदो। मां चाहियां थो कि मूंखे ग़लति न सम्झे, पर वरी मथां थो चए हल भली ग़लति सम्झे, पर हू मुंहिंजे मथां कृपा करे मूंसां प्रेम कंदो रहे। वरी चए थो हल छॾ हू प्रेम न करे, पर मां हुन सां प्रेम कंदो रहां, इहो वरदान ॾे मूंखे। भली भॻवान मूं ॾे न निहारे, पर मां हुन सां मुंहिंजो प्रेम वधंदो रहे। ऐं नारद इहा ई ॻाल्हि चए थो, प्रतिक्षण वर्धमानम, जेको भॻवान सां प्रेम थींदो आहे, गुण रहितम कामना रहितम ऐं प्रतिक्षण वर्धमानम। अगरि तव्हांजो प्रेम घटि न थिए बल्कि थोरो न थोरो वधंदो ई रहे त सम्झिजो तव्हां प्रेम में ई आहियो, प्रेम में डूबियल आहियो, प्रेम कयो पिया था। पर तव्हांजो प्रेम घटिजी वञे त उहो थी वियो काम। काम में प्रेम में इहो फ़र्क़ु आहे। काम घटिजी वेंदो आहे मिलण खां पोइ, प्रेम वधी वेंदो आहे कि हाणे अञा चाहना वधी वई, उन सां प्रेम अञा वधी वियो। प्रतिक्षण वर्धमानम, जीअं चंड थींदो आहे, कल्ह चंड हो न, इहो चंड वधंदो वेंदो आहे धीरे धीरे, पर इहो वधी वधी करे पूर्णिमा खां पोइ घटिजणु शुरू थींदो आहे। पर प्रेम ईअं न आहे, प्रेम बसि वधंदो ई वेंदो आहे, वधंदो ई वेंदो आहे। छो त कामना आहे कान, गुण जी परवाह आहे कान, त वधणो ई आहे न उहो। त हाणे मां पियो सोचां हिन खे उल्टो बि त करे था सघूं पाण। भॻवान बि त असांजे गुणनि खे साइड करे प्रेम कंदो हूंदो न। हो बि थोरी असांजे गुणनि खे ॾिसी करे प्रेम कंदो। इहो नियम उन ते लागू नथो थिए छा? त इहा खोज कई आहे कि जॾहिं नियम आहे कि प्रेम गुण रहित ई हूंदो आहे, त असां में गुण अगरि न हुजे त कहिड़ी दिक़त आहे? हू छा गुण ॾिसी प्रेम कंदो असां सां? न। त अगरि तव्हां में गुण न हुजनि न त चिंता न कजो। जलेबियूं ऐं पंथ त चवंदव कि हमारे आने से देख तेरा ये गुण बढ़ गया ना, तेरे में तेज आ गया, तेरे में धीर सहनशीलता आ गई, तेरे में वैराग आ गया। ये गुण ॿुधाईंदियूं आहिनि न। पर भॻवान खे गुणनि सां मतिलब ई कोन्हे। हू थोरी थो चए कि सुठा थियो पहिरीं तव्हां गुण हासिल कयो, न। ऐं कामना रहितम, हू बि छा हुनखे असां सां का उमेदु आहे छा? भॻवान खे का कामना हूंदी छा? न, हुनखे बि काई कामना कान्हे असां खां। न हुनखे असांजे गुणनि सां मतिलबु आहे, न हुनखे का कामना आहे। त हुनजो बि प्रेम प्रतिक्षण वर्धमान हूंदो आहे। भॻवान जो प्रेम रोज़ वधेव पियो थो। असां मनुष्यनि जे लाइ असांखे अहसासु ई कान्हे। जॾहिं खां सृष्टि ठही आहे, जेतिरी बि तव्हां तरक़ी ॾिसो था, जेतिरो बि तव्हां मनुष्य जो निखार ॾिसो था, अॼु जो मनुष्य ऐं पहिरें जो मनुष्य केॾो अंतर आयो आहे, त इहा हुनजो प्रेम ई त आहे। प्रतिक्षण वर्धमानम, प्रेम त ॿिन्हिनि तरफ़ां थींदो आहे न। त असां बि गुण रहित कामना रहित प्रेम कयूं, हो बि गुण रहित कामना रहित प्रेम ई कंदो आहे असां सां। इहो प्रतिक्षण वधंदो वेंदो। अञा ही हिकु सूत्र पूरो न थियो आहे। ॾिसां अञा केतिरो बचियो आहे। ही जेको हो गुण रहितम कामना रहितम प्रतिक्षण वर्धमानम, ॿियो आहे ॿुधी वठो, अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभव रूपम। इहो कॾहिं बि टुटंदो कान्हे।
जेको भगवान सां प्रेम हूंदो आहे हिकु लय जी हलंदी आहे, कॾहिं टुटंदो कान्हे। ॿियो थो चए सूक्ष्म खां बि सूक्ष्म थींदो आहे। ॿुधायो, प्रेम सूक्ष्म थींदो आहे, सूक्ष्म खां बि सूक्ष्म, सूक्ष्मतरम। सभिनि खां सूक्ष्म वैज्ञानिकनि जेको शइ चई आहे उहा आहे परमाणु। ऐं परमाणुअ में बि टे चया आहिनि, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन। इहे तव्हां न ॾिसी सघंदा, दूरबीन सां बि न ॾिसी सघंदा। वैज्ञानिकनि अञा ताईं ॾिठो कान्हे न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन खे। बसि हिकु कढियो अथनि कि टे शयूं आहिनि जेके हिकु अणुअ परमाणुअ खे ठाहिनि थियूं, पोइ सॼी सृष्टि थी ठहे। पर हिकिड़े वैज्ञानिक इहो निष्कर्ष कढियो कि प्रेम उन्हनि खां बि सूक्ष्म आहे। पर जेका शइ जेतिरी सूक्ष्म हूंदी आहे न, उहा ओतिरी बलवान हूंदी अथव। परमाणु बम जी ताक़त ख़बर अथव न, त परमाणु बम किथां ठहियो? इन परमाणुअ मां। त इन खां बि हिकिड़े वैज्ञानिक ॾाढी खोज कयईं, चई मां प्रेम ते रिसर्च थो करणु चाहियां, काश प्रेम खे जमा करे सघिजे ऐं प्रेम जी शक्ति खे पहचानिजे। त उन इहे ॻाल्हियूं कई त उनखे पागल घोषित कयो वियो जर्मनीअ में, पागल खाने में क़ैद कयंसि। आइंस्टीन उन सां मिलणु वियो, छो त आइंस्टीन अधु पागल हो। त ॿई जेॾी महिल मिलिया त आइंस्टीन हैरान थियो कि हिन जेका खोज कई आहे उहा त अद्भुत आहे। प्रेम खे जमा करण, प्रेम में कुझु हिकु पेटियूं ठाहियूं हुयूं न, जंहिंमें ऊर्जा गॾु करे सघिजे थी प्रेम जी। पोइ कंहिं माण्हूअ खे बंदि कमरे में विहारे करे चइजे ध्यानु कर ऐं हीअ ऊर्जा थोरी ग्रहण कर, उहो प्रेम सां भरिजी वेंदो। पर उहा शइ ॾिसण जी कान्हे, ॾिसण कोन पई अचे, तॾहिं उनखे मान्यता न मिली। त सूक्ष्म मां सूक्ष्म आहे प्रेम, पर परमाणुअ खां वधीक शक्तिशाली आहे प्रेम, जेको सॼे संसार खे धारण करे वेठो आहे। ऐं इहो प्रेम ख़तमु न थियणु खपे, नष्ट न थियणु खपे, उनजो सदुपयोग थियणु खपे। उन इहो बि खोज कयईं कि उन प्रेम जी ऊर्जा सां बीमारियूं बि ठीकु थी सघनि थियूं। शरीर जूं अधिकतर बीमारियूं त ईअं ई हूंदियूं आहिनि, साइकोलॉजी, मानसिक, ऐं मनोरोग बि ठीकु थी सघनि था प्रेम जी ऊर्जा सां, प्रेम सां। त सूक्ष्म आहे, अति सूक्ष्म आहे प्रेम, ऐं अनुभव रूप आहे। भाई उहो अनुभव थींदो आहे, ॿुधाए नथो सघिजे। त हिते 54 नंबर सूत्र पूरो थियो। धन्यवाद आहे देवर्षि नारद खे जो असांखे मिली वियो सुठो ॻाल्हाइण लाइ। हाणे हिकु भॼन। प्रेम ॾाढो सूक्ष्म आहे, प्रेम अनुभव जी शइ आहे। अहंकार जो अर्थ आहे, मां चयो सूक्ष्म अहंकार, कि अहंकार मुख्यतः वॾो थींदो आहे, स्थूल थींदो आहे, सूक्ष्म कोन हूंदो आहे। पर असां चालाक माण्हू छा कंदा आहियूं कि अहंकार नज़र न अचे, इन लाइ उन अहंकार खे ढके छॾींदा आहियूं। पोइ जॾहिं ढकींदा आहियूं त उहो अहंकार ॿिए रूप में अंदरि वञी लिकी वेही रहंदो आहे। त तॾहिं नालो खणणो पवंदो आहे कि सूक्ष्म अहंकार, जेको नज़र नथो अचे। पर वस्तु त उहो त विशाल आहे, उनजो अस्तित्व आहे कोन, पर हवो खड़ो करे छॾींदो आहे। पोइ उहो जेको आहे चालाकीअ सां कॾहिं नंढो थी वेंदो आहे, कॾहिं हेॾां हली वेंदो आहे, कॾहिं होॾां हली वेंदो आहे। पर प्रेम त सूक्ष्म खां सूक्ष्म बि आहे ऐं विशाल खां विशाल बि आहे। परमात्मा प्रेम सां ई हीअ सृष्टि ठाही आहे।
त शायद इस जन्म में मुलाकात हो न हो, जंहिंजो साईं जे नाम सां आहे प्यार थी वियो, बेड़ो उन्हीअ जो तार मां आहे पार थी वियो, जंहिंजो प्रभुअ जे नाम सां आहे प्यार थी वियो, बेड़ो उन्हीअ जो तार मां आहे पार थी वियो, जंहिंजो प्रभुअ जे नाम सां। दिलड़ी लगाए नाम सां करे लाल जो बंदगी, जानब ज़रे जीअं साण कहे सफल आ ज़िंदगी, पाए परम पद सो तंहिंजो उद्धार थी वियो, बेड़ो उन्हीअ जो तार मां आहे पार थी वियो, जंहिंजो साईं जे नाम सां। भक्ति करे कर्मा जहड़ी रखियो जहने मुआ, सख्तियों सही पहला जवांगर रखियो जह प्रेमवा, साक्षात तहें के धणिय संदो दीदार थी वियो, बेड़ो उन्हीअ जो तार मां आहे पार थी वियो, जंहिंजो साईं जे नाम सां। जह नाम जा मीरा जिया प्रीत आ
संदे तह प्यार जी जगमां थी जीत मन जह जो मोह ममता खां आहे धार थी वयो बेड़ो उन्हीअ जो तार मां आहे पार थी वयो आइए कि हम नहीं आएंगे बार बार बाहें गले में डार के रो लेंगे जार जार फिर से जन्म में हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जी भर के देख लीजिए हमको फिर आपके नसीब में ये बात हो न हो शायद